शहदाद कोट में नकली ऐं केमिकल वारो खीर जो विकिरे ख़िलाफ़ SUP कारकुननि जो एहतजाज। फूड कंट्रोल अथॉरिटी समेत ॿियनि वसवारनि खां नोटिस वठी विकिरो बंदि कराइण जो मुतालबो। शहदाद कोट में नकली ऐं केमिकल वारे खीर, नकली गिह, कुकिंग ऑयल जे सरेआम विकिरे ख़िलाफ़ SUP कारकुननि हाकिम मस्तोई, अलादाद खुश्क, पीरबख्श भट्टी, रुस्तम सूमरो, आसिफ मक्सी, हसन बबर, आसिफ लाशारी, मोतबर चांडियो, फयाज़ बिरजत जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी केमिकल वारे खीर ऐं गिह जे सरेआम विकिरे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते गवर्नर खिताब कंदे चयो त शहदाद कोट में नकली केमिकल वारे खीर ऐं नकली गिह जो सरेआम विकिरो थी रहियो आहे, पर इंतज़ामिया को बि क़दम खणण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त केमिकल वारो खीर शहर में आम सामान जी मिले थो, जंहिं करे कैंसर समेत केतिरनि ई बीमारियुनि में इज़ाफ़ो थियो आहे ऐं नकली ऐं गैर मयारी गिह सरेआम मिली रहियो आहे, जेको पिणु सिहत लाइ इंतिहाई नुक़सानकार आहे। हिननि चयो त सिहत लाइ नुक़सानकार शयुनि जी बाज़ार में सरेआम विकिरे जो कंहिं बि आला अमलदार को बि नोटिस न आहे वरितो। हिननि फूड कंट्रोल अथॉरिटी समेत ॿियनि आला अख़्तियारनि DC कंबर शहदाद कोट, कमिश्नर लाड़काणो, SSP कंबर शहदाद कोट, मुख़्तियार कार शहदाद कोट समेत ॿियनि वसवारनि खां सरेआम विकिरो थींदड़ सिहत लाइ नुक़सानकार शयुनि, नकली गिह, केमिकल वारे खीर समेत ॿियनि शयुनि खे बंदि कराइण लाइ क़दम खणी शहरनि खे कैंसर समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाए वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो वधायो वेंदो।